नेब में तलबी खां पोइ पीटीआई दादू जे मक़ामी अॻुवान लियाकत जतोई जा केतिरा ई हिमायती ख़ासि मुंहुं मोड़े विया आहिनि। जॾहिं त पीटीआई उमेदवार लियाकत जतोई ते करप्शन ऐं गैर कानूनी भर्तियुनि जा इल्ज़ाम आहिनि। नेब में मुसलसिल पेश थियण खां पोइ लियाकत जतोई सख़्त मुंझारे जो शिकार थी वियो आहे। चूंडुनि खां अॻु गिरफ़्तारी जे इम्कान सबबि लियाकत जतोई पंहिंजूं सरगर्मियूं महदूद करे छॾियूं आहिनि, जंहिं करे पार्टी जी मक़ामी क़यादत पिणु सख़्त परेशानीअ जो शिकार आहे। इंतहाई अहम ज़रियनि जो चवणु आहे त पार्टी क़यादत चूंड सरगर्मियूं महदूद करण जे मामले ते ख़ासि सख़्त पुछाणो कयो आहे। पीटीआई दादू जी मक़ामी क़यादत विच में पिणु अंदरूनी इख़्तिलाफ़ पैदा थी विया आहिनि। ॿिए तरफ़ पीटीआई जे अॻुवान लियाकत जतोई जी नेब में तलबी खां पोइ संदसि केतिरा ई हिमायती ॿियनि पार्टियुनि में अंदरूनी तौरु शामिल थी चुका आहिनि। सहाफ़ियुनि पारां जॾहिं बि संदसि तर्जुमान खां पुछियो वञे थो त उन जो हिकु ई जवाबु हूंदो आहे त साईं मसरूफ़ आहे। बहरहाल हाणे ॾिसणो इहो आहे त लियाकत जतोई चूंडुनि में फातह थिए थो या खेसि मुख़ालिफ़ उमेदवार बुरी शिकस्त ॾींदो।